नाज़रीन नवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। ख़ैरपुर वेझो शाह हुसैन बाईपास वटि दुकान जो तामीराती कम दौरान छिति किरी पई आहे। छिति किरण सबबि दुकान जो कमु कंदड़ 4 मज़दूर दॿिजी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में अहमद बख़्श नाले जो, दोदो नाले जो, वहीद राजपूत शामिल आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया, ख़ैरपुर वेझो शाह हुसैन बाईपास वटि दुकान जो तामीराती कम दौरान छिति किरी पई आहे। छिति किरण सबबि दुकान जो कमु कंदड़ 4 मज़दूर दॿिजी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में अहमद बख़्श नाले जो, दोदो नाले जो, वहीद राजपूत शामिल आहिनि। इन हवाले सां ख़ैरपुर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली अकबर गोपांग लाइन ते मौजूदु आहे। जी अली अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खैरपुर में शाह हुसैन बाईपास वटि दुकान जी तैमीराती कम दौरान दुकान जी छत किरण सबबि दुकान जी तैमीराती कम कंदड़ जेके आहिनि 4 मज़दूर उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी थियल में मज़दूर अहमद बख़्श नाले जो, दादू नाले जो, वहीद राजपूत ऐं ॿिया शामिल आहिनि। वाक़े बाद ज़ख़्मियुनि खे जेको आहे फौरी तौर सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में मुंतक़िल किया वियो आहे, जिते ज़ख़्मियुनि जो जेको आहे उहो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त डॉक्टरनि जो ॿुधाइणु आहे त हिकु जेको मज़दूर आहे उनजी जेका हालत आहे उहा घंटी जोगी ॿुधाई थी वञे। जॾहिं त हीउ वाक़ियो जेको पेश आयो आहे उहो तैमीराती कमु हली रहियो हुयो, जंहिं सबबि छिति जेका आहे उहा धमाके सां किरी पई, जंहिंमें ही मज़दूर जेके आहिनि छिति में दॿिजी विया। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।